पीपल्स पार्टी के 58 साल मुकम्मल थी विया आहिनि। अॼु सॼे मुल्क के हेडक्वार्टर्स में सालगिरह जूं तकरीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए एक टाइम समूरनि तकरीबुनि के ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो और शहीद बीबी के भेटा पेश कई वई है। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 1973 ईस्वी जो आइन शहीद भुट्टो जो तारीख़ी तोहफ़ो है। पीपल्स पार्टी पाकिस्तान के एटमी मुल्क बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चार्टर ऑफ डेमोक्रेसी ऐं 18वीं तरमीम पीपल्स पार्टी जो जमहूरी विरसो है। अवां खे आगाह कर रहा आहियूं अहम ख़बर के हवाले सां पीपल्स पार्टी के 58 साल मुकम्मल थी विया आहिनि। अॼु सॼे मुल्क के डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में सालगिरह जूं तकरीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए एक टाइम समूरनि तकरीबुनि के ख़िताब कंदो। ये अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कर रहा आहियूं। पीपल्स पार्टी के 58 साल मुकम्मल थी विया आहिनि। अॼु सॼे मुल्क के डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में सालगिरह जूं तकरीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए एक टाइम समूरनि तकरीबुनि के ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बीबी के भेटा पेश कई वई है। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 1973 ईस्वी जो आइन शहीद भुट्टो जो तारीख़ी तोहफ़ो है। पीपल्स पार्टी पाकिस्तान के एटमी मुल्क बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चार्टर ऑफ डेमोक्रेसी ऐं 18वीं तरमीम पीपल्स पार्टी जो जमहूरी विरसो आहिनि। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कर रहा आहियूं त पीपल्स पार्टी के 58 साल मुकम्मल थी विया आहिनि। अॼु सॼे मुल्क के डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में सालगिरह जो तकरीबूं मुनक़द कयूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए एक टाइम समूरनि तकरीबुनि के ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद बीबी के भेटा पेश कई वई है। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 1973 ईस्वी जो आइन शहीद भुट्टो की तारीख़ जो तोहफ़ो है। पीपल्स पार्टी पाकिस्तान के एटमी मुल्क बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चार्टर ऑफ डेमोक्रेसी ऐं 18वीं तरमीम पीपल्स पार्टी जो जमहूरी विरसो आहिनि।